एक्स्ट्रा पढ़ियल लिखियल भड़वा मूंखे असली न वणंदा आदि जिथे बि वेह रही वरी पढ़ाईअ जूं ॻाल्हियूं कनी ऐं कुतिया पुट हूं त ई किलार का 25,000 जी पघार कमाईंदई। असां 70-80,000 चरस मां ठहियूं था अणपढ़ियल, उहे बि भला चुतिया हिकिड़ा हुआ हाई क्लास जी किलार का इंग्लिश ॻाल्हाईंदा। इंग्लिश टॉकिंग पावर हुजे माण्हू खे, इंग्लिश तव्हांखे सिखणी पवंदी। यू वांट से समथिंग टू भेणे खे जहां चांहि पीअण ॾे मूंखे अधु त मां घर वञा, इहे बोरियत न फैलाए होटल ते तीतर हिकिड़ो। असांखां वधीक गारियूं ॾींदी मां चुॾो खीर वारनि खे गारियूं ॾींदो हूंदी घर, वरी ॿाहिरि निकिरी यू से समथिंग न मणे खे जहां एक्स्ट्रा पढ़ियल लिखियल भड़वा मूंखे असली न वणंदा आदि जिथे बि वेह रही वरी पढ़ाईअ जूं ॻाल्हियूं कनी ऐं कुतिया पुट हूं त ई किलार का 25,000 जी पघार कमाईंदई। असां 70-80,000 चरस मां ठहियूं था अणपढ़ियल, उहे बि भला चुतिया हिकिड़ा हुआ हाई क्लास जी किलार का इंग्लिश ॻाल्हाईंदा। इंग्लिश टॉकिंग पावर हुजे माण्हू खे, इंग्लिश तव्हांखे सिखणी पवंदी। यू वांट से समथिंग टू भेणे खे जहां चांहि पीअण ॾे मूंखे अधु त मां घर वञा, इहे बोरियत न फैलाए होटल ते तीतर हिकिड़ो। असांखां वधीक गारियल हूंदी मां चुॾो खीर वारनि खे गारियूं ॾींदो हूंदी घर, वरी ॿाहिरि निकिरी यू से समथिंग न मणे खे जहां